उमरकोट में 45 ॾींहं अॻु रतनौर रोड कैनाल फार्म भरिसां गोलियूं हणी क़तल कयल रईस गनसफर उर्फ मोर खोसो जे क़तल में मुलवस मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं पुलिस ख़िलाफ़ खोसा बिरादरी जो कठ थी गुज़रियो। सिंध जी कंड कुर्च मां खोसा बिरादरी जी शिरकत। खोसा बिरादरी जे सरदार रईस मीर इम्तियाज़ खान खोसो खोसा हाउस उमरकोट पहुची तज़ियत करे कठ खे ख़िताब कयो। कठ में रईस फिदा हुसैन खोसो, रईस गनी खान खोसो, रईस मुमताज़ खान खोसो, रईस अब्दुल रऊफ़ खोसो समेत खोसा बिरादरी जे अॻवाननि में वॾी शिरकत कई। उमरकोट 45 ॾींहं अॻु रतनौर रोड कैनाल फार्म भरिसां गोलियूं हणी क़तल कयल रईस गनसफर उर्फ मोर खोसो जे क़तल में मुलवस मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। पुलिस पारां गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे सियासी आशीर्वाद ते प्रोटोकॉल ॾिनो पियो वञे। पुलिस जांच ते बेअतमादी ज़ाहिर कयूं था। उमरकोट असां पौणा 2 करोड़ खोसा रईस गनसफर उर्फ मोर खोसो जे कुटुंब सां गॾु आहियूं। असां को मुतालबो खणी न पर कातलनि खे इहो पैगाम ॾियण आया आहियूं, क़तल जो बदिलो क़तल आहे। पुलिस ईमानदारी सां जांच करे फौरन कातलनि खे सज़ा ॾियारे, ॿी सूरत में नतीजा ख़राब निकिरंदा। उमरकोट असां पुरअमन आहियूं, उनजो मुतालबो कमज़ोर न सम्झो वञे। पुलिस कातलनि खे प्रोटोकॉल ॾियण बंदि करे खोसा बिरादरी जगवाननि जो कट खे ख़िताब। 4 लख जी छा औकात आहे, उनखे घुराए करे क़तल कयो वियो आहे हिते। हाणे असां चुप करे कोन वेंदासीं, असां ऐवाननि ताईं बि आवाज़ु पहुचाईंदासीं ऐं जेको बि कानून लागू करण वारा इदारा आहिनि उहे फिलफोर उमर खान जे शहीद जी कातल खे अरेस्ट करनि। असां उनखे गिरफ़्तारी कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि उहे उन्हनि जो कमु आहे। इंसाफ़ कीअं थींदो त अञा अरेस्ट ई कोन थिया आहिनि, पंहिंजो जेके कल्प्रिट्स आहिनि अरेस्ट ई कोन थिया आहिनि त हीअ कंहिंजे कढवाइनि का इंक्वायरी थिए, को जेके बि शयूं अमल में अचनि, गिरफ़्तारियूं अमल में अचनि त उनखां पोइ इन्वेस्टिगेशन थिए सही नमूने सां त जेके मालिक आहिनि दवाईकीन आहिनि उहे उन्हनि खे मुतमइन त कनि। पर असांजो हिते अचण जो मक़सदु इहो आहे, हिते सॼी खोसा बिरादरी गमो गुस्से में आहे जेको उन लेवल ते आहे त उहे उन्हनि खे त सिर्फ़ु इजाज़त जी देरि आहे। को कातिल को असां को अफ़गानिस्तान में हूंदा उते बि असां पुॼी वठंदासीं, उहो को वॾी ॻाल्हि कोन्हे जो कातिल असां को ही परे आहिनि या कहिड़ी बि क़ौम सां कोई इन जी सरपरस्ती करे थो को माने नथा रखनि। असांजी हिकिड़ो इंशा अल्लाह ताला हिकु हुकुम जो देरि हूंदो ऐं उहे माण्हू बि अरेस्ट थींदा ऐं उन्हनि खे कैफ़े किरदार ताईं पुॼाइण बि ॼाणींदासीं। बहरहाल असां हिते ताज़ियती कठ में आया आहियूं, वधीक रही सलाह बि अचे असांजो जेको बि लाइमल हूंदो ऐं हुन ते इंशा अल्लाह ताला ऐं हुन सां गॾु खोसा इतिहाद पाकिस्तान जो जनरल सेक्रेटरी अब्दुल रऊफ़ खोसो ऐं ॿिया जेके पाकिस्तान खोसा हितां जा उहिदेदार आहिनि, वर्कर आहिनि, ऐं सभिनी जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जेको हिन ॾुखे वक़्त में खोसा बिरादरी सां गॾु ऐं शहीद गज़रबिल खोसे जे सोग में ऐं रईस अल्लाह बचाए खान जे सां गॾु हिते सोग ऐं फादर आया आहिनि। ऐं हुनखां पोइ जेके बि हिते साफ़ी बिरादरी आहिनि ऐं ॿी बिरादरी जा दोस्त बि आयल आहिनि, हुनजो बि शुक्रगुज़ार आहियां। ऐं केस जे मुतलिक़ काफ़ी अदा गुलाम साहब ॿुधायो आहे, कंहिं माए कोन। ऐं दोबारा बि ज़िले मिरपुर ख़ासि ऐं ज़िले उमरकोट अचण ते ऐं सरदार दादा मीर इम्तियाज़ खान खोसे जो शुक्रगुज़ार आहियां। इंशा अल्लाह हीअ बि तहज़ीदी प्रोग्राम आहे, इन सोग में आयो आहे। इंशा अल्लाह ॿिए चकर असां पंहिंजी तरफ़ां दावत ॾियूं था डिस्ट्रिक्ट मिरपुर ख़ासि में अचण लाइ, दिलि सां अचे। इंशा अल्लाह ताला खोसा बिरादरी हिन जे सां गॾु हूंदी, हिन लाइ जान ॾियण लाइ तयारु आहे। इंशा अल्लाह असां सां जेतिरो बि थी सघंदो खोसा बिरादरी सरदार इम्तियाज़ खान तव्हां सां गॾु आहिनि ऐं अव्हां खे हिन क़ौम ते हथु रखिणो आहे। जी सरदार मुकीम खान खोसो हूंदो ऐं चीफ सरदार रईस ज़ुल्फ़िकार अली खान खोसो जे हिसाब सां असांजी बिरादरी ते हथु रखी वेठो आहे। असांजी कम्यूनिटी थोरी कोन्हे खोसा बिरादरी, माशाअल्लाह। तव्हां ॾिसंदा हीअ तव्हां जेॾी महिल डिवीज़न में पुखा जो दौरो कंदा इंशा अल्लाह ताला तव्हांखे असीं गॾु हूंदासीं अव्हां सां। ऐं अव्हां ते हथु रखो, जेके बि असांजे बिरादरी जा माण्हू हालांकि पढ़ियल लिखियल आहिनि, शहूर आहे, सोरा आहिनि, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे हुननि में, पर
सिर्फ़ु हिकिड़ी कमी आहे, असांजी बदी इताअत कोन्हे। अॼु मूंखे ॾिसी तमामु ख़ुशी थी आहे हिन ॾुख जे मौक़े ते। अहिड़ा अहिड़ा दोस्त, अहिड़ा बिरादरी जा माण्हू ॾिसां पियो, मूंखे तमामु ख़ुशी थी आहे। किथे बि खोसा बिरादरी का ॻाल्हि अहिड़ी हुजे, पाणखे पंहिंजा ज़ाती रंजिशूं तनाज़ा ख़तमु करे ऐं हिकु थियणो आहे ऐं बदी जो सबूत ॾियनि त इंशा अल्लाह ताला सिंध छा पाकिस्तान में खोसा बिरादरी जो कोई मुक़ाबिलो नथो करे सघे। ऐं वरी बि पंहिंजे सां शुक्रगुज़ार आहियां रईस इम्तियाज़ ख़ान जो, उमरकोट चौक ते ताज़ियती मेड़ाके में आया आहियूं ऐं ताज़ियती मेड़ाको उन शख्सियत जो आहे जंहिंजे नाले खे तव्हां अगरि तर्जुमो कंदा वे गज़नफर त बबर शेर ऐं मोर त मोहब्बत ऐं अमन जो पैगाम। असां उन कातिल खे चवण था चाहियूं त थुक आहे तुंहिंजे सोच ते, त मोर बि कॾहिं मारबा आहिनि ऐं तो खोसनि खे एतिरो लावारिस सम्झियो आहे। ही शाबस आहे रईस अल्लाह बचायो ख़ान खे, जंहिं सबर जी तलकीन कई आहे। उहा इन करे न त उहो कातिल तो सां पहुचण जेतिरा न आहियूं, पर इन करे सबर जी तलकीन हुई त खोसा क़ौम खे ख़बर पए त शहीद गज़नफर जे केस में, मर्डर में कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं ताक़तूं इनवाल आहिनि। अॼु असां इन स्टेज ते इंतज़ामिया खे ॿुधाइण था चाहियूं त असां तुंहिंजी GIT बि रिजेक्ट था कयूं, तुंहिंजियूं FARूं बि रिजेक्ट था कयूं, तुंहिंजियूं सरपरस्तियूं बि रिजेक्ट था कयूं। वञ तोखे मोकल आहे, वञ पंहिंजे पीउ खे जिथे लिकाइण थो चाहीं ते लिकाए। अॼु असां फातिहाल जे लाइ आया आहियूं, अॼु असां तोखे पैगाम ॾियण जे लाइ आया आहियूं। जॾहिं पलांद वठण जे लाइ आयासीं त कातिलनि सां गॾु तुंहिंजा बि हथ कटींदासीं। सिर्फ़ु उमरकोट जा खोसा न, कराची खां वठी कश्मीर ताईं, केटी बंदर खां वठी बलोचिस्तान ताईं, बलोचिस्तान खां वठी डेरा गाज़ी खान जा खोसा तो वटि पैगाम खणी आया थी। जे पंहिंजी इज़त प्यारी अथई, पंहिंजे इलाके में अमन चाहीं थो ऐं को क़बाइली तकरार नथो चाहीं, त कातिल असांजे कराची पहुचण खां पहिरीं गिरफ़्तार कर। जे ॿिए चकर ते असां आयासीं त न सीटनि ते तूं रहंदे न तुंहिंजो कंट्रोल रहंदो। इंशा अल्लाह ताला कातिलनि खे असां सतनि आसमाननि खां बि ॻोल्हे सघूं था ऐं सतनि ज़मीननि खां बि कढी सघूं था पिया। असां रईस अल्लाह बचायो ख़ान खे इहा तसली ॾियूं था पिया त रईस मोर तुंहिंजो न हुयो, मोर जो मालिक, मोर जा वारिस टोटल खोसा क़ौम आहिनि ऐं खोसा क़ौम जो बच्चो कॾहिं बि इहो बर्दाश्त न कंदो त कंहिं बि खोसा क़ौम जे कंहिं बि मज़लूम सां नाजाइज़ी थिए। राहिमा बिरादरी असांजे सिंध में रहंदड़ हिकु पुरअमन बिरादरी आहे, पर उन्हनि में जेके शेर पसंद आहिनि या राहिमा बिरादरी जा जेके भी शरारती दोस्त उन्हनि जी पुठ भराई करनि था पिया, अॼु इन स्टेज जे तवसत उन्हनि खे चऊं था पिया त महिरबानी कयो अहिड़े कातिलनि, अहिड़े ज़ालिमनि जा हथ पाण कटियो। जे न कटींदा वे, सुभाणे क़बाइली जंग जो ऐलान थियो त पोइ किथे तव्हां बि महफ़ूज़ न रहंदा वे जेके उन्हनि जी सरपरस्ती करनि था पिया। अॼु असां खोसा इत्तेहाद पाकिस्तान जे प्लेटफॉर्म खां CM सिंध, IG साहब ऐं SP उमरकोट खां मुतालबो कयूं था पिया त हफ़्ते जे अंदर अंदर अगरि तव्हां मोर ख़ान जा कातिल गिरफ़्तार न कया ऐं उन्हनि खे मीडिया ऐं अदालतनि में पेश न कयो त इंशाअल्लाह हफ़्ते खां पोइ खोसा क़ौम जो क़त्ल आहे। हदीस शरीफ में आहे जेको हिकिड़े इंसान के क़त्ल करे थो उहो पूरी इंसानियत के क़त्ल करे थो। असां 2.25 करोड़ खोसा रईस अल्लाह बचायो सां बाह बेली भी आहियूं। ही गम रईस अल्लाह बचायो साहब जो ना है, 2.25 करोड़ खोसन जो गम आहे। असां हिते को मुतालबो खणी कोन आया आहियूं, कातिल के पैगाम ॾियण आया आहियूं।
तव्हां लाड़ जा माण्हू आहियो, असां उत्तर वारा माण्हू आहियूं। असां वटि मुतालबा कोन्हनि, असां वटि कातिल जो बदिलो क़त्ल आहे, इन खां अलावा ॿियो को मुतालबो कोन्हे। छाजो मुतालबो आहे कोर्ट खां, छाजो मुतालबो आहे पुलिस खां, छाजो मुतालबो आहे सियासी माण्हुनि खां? छो तव्हां खोसा एतिरा कमज़ोर आहियो? तव्हां उन्ही सरदार जे पुठियां आहियो जंहिंजो नालो सरदार नवाब मीर इम्तियाज़ खान खोसो आहे, जंहिं उत्तर जे बदमाशनि खे, उत्तर जे लोफरनि धाड़ेलनि खे गुड़ी में डंडो ॾिनो हो। ही राइमूं छा आहिनि? ही छा कंदा को सम्झो? तव्हां खोसा आहियो, मुतालबा था कयो। असां मुतालबा करण कोन आया आहियूं, असां कातिल खे बदिले वठण जो पैगाम ॾियण आया आहियूं। जंहिं मोर खान खे क़त्ल कयो आहे उहे पंहिंजे औलाद जा बि कफ़न वठी रखनि। इंशाअल्लाह सरदार मीर इम्तियाज़ खान जी सरपरस्ती में लाल जा खोसो ॿुधो, मुतालबो न, रहमो बिरादरी के पैगाम ॾियो, पंहिंजा कफ़न वठी छॾनि। तव्हां एतिरा कमज़ोर आहियो, तव्हांखे छा थियो आहे? मुंहिंजा अलाह जा माण्हू जंहिंजो सरदार मीर नवाब इम्तियाज़ हुजे, जंहिंखां 36 क़ौमनि जे धाड़ेलनि 2 कलाकनि जे अंदर बहराम खान खोसो कश्मीर जे बजाय घोटकी पहुचाए ॾिनो। तव्हां हिते चओ था त असां मुतालबो था कयूं। छाजो मुतालबो? मोर खान फ्री जो हुयो, खोसा क़ौम जो फर्ज़ंद हुयो। तव्हां केरु आहियो? खोसा 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 तव्हां बकरार खोसा। आवाज़ अचे, आवाज़ अचे। खोसा 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 खोसा। इंशाअल्लाह ही सिर्फ ताज़ियत ते न, इंशाअल्लाह मैदान जंग में भी रही चला बचायो सघंदा। तव्हां अकेला कोन आहियो। अॼु जेको ही ताज़ियती मेड़ाको आहे, आउं चवंदुमि ही उमरकोट न, थर न, पर सिंध जो ही वाहिद ताज़ियती मेड़ाको आहे जिते एतिरा माण्हू गॾु थिया आहिनि, जन सभई हथ अर्शे इलाही तरफ़ खणी कुल पढ़ी शहीद मोर खान जी रूह खे सवाब बख़्शण लाइ दुआ घुरी आहे। इहो अमल घटि कोन्हे को। शहीद हमेशह ज़िंदा आहिनि, कातिल मुर्दाबाद आहिनि। ऐं आउं उन्हनि कातिलनि खे ॿुधाइण थो चाहियां, ए मोर खान जा कातिलो, तव्हां किथे बि कोन लिखी सघंदव। सवेर असांजे हिकिड़े साथी गुलाम मुस्तफ़ा तफ़सीली ॻाल्हि हिते करे वियो आहे। उहो चई वियो आहे तूं डबल केबिन गाॾियुनि वॾनि माण्हुनि सां गॾु आहिनि, ऑफिसरनि सां गॾु आहिनि, पर आउं उन्हनि ऑफिसरनि खे ॿुधाइण थो चाहियां, उन्हनि वॾनि माण्हुनि खे ॿुधाइण थो चाहियां, उन्हनि हुकमराननि खे ॿुधाइण थो चाहियां त तव्हां कातिलनि खे कोन बचाए सघंदव। जेकॾहिं तव्हां उमरकोट न पूरी सिंध में अमन अमान खे बरक़रार रखणु चाहियो था, कानून ते यकीन रखो था, त प्लीज़ प्लीज़ खुदा रा कातिलनि खे पकड़ में आणियो। असांजी बिरादरी ही पुरअमन बिरादरी आहे जंहिंजो सबूत आहे त महीना गुज़री विया आहिनि, कातिल पकड़ खां ॿाहिरि आहिनि। जेकॾहिं असां चाहियूं हा त असां उन कातिलनि ते पाण बि पहिरों खणी पहुची सघूं था। उनजो तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदुसि। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं मीर बहराम खान खोसो अॻवा थी वियो हो, ज़ंजीरनि सां चैननि सां जकड़ियो वियो हो ऐं वॾी पुखर शान शौक़त सां उहे धाड़ेल वीडियो वायरल कंदा हुआ। तॾहिं मूं समेत सभिनी जी हथ सड़ंदी हुई, पर उन खां वधीक जेको महसूसु कयो हो असांजे सरदार मीर इम्तियाज़ खान महसूसु कयो, जीअं ऐलान कयो हो, हुकमराननि खे चैलेंज कयो हो त जेकॾहिं तव्हां बाज़ियाब नथा कयो त असां पाण ईंदासीं। ऐं पोइ असां वियासीं। तव्हां ॾिठो जॾहिं उहे खोसा निकिता, उतां जा MPA MLA परेशान हुया, त उतां जा जेके ऑफिसर हुया उहे बि परेशान हुया। तंहिंजे करे आउं सिर्फ़ु उमरकोट जी इंतिज़ामिया कोन, छो कि उमरकोट जो मसाइलो कोन्हे को, हीउ पूरी सिंध जो आहे मसाइलो। ऐं इहे कातिलो, तव्हां सिर्फ़ु मोर खान जा कातिल न आहियो, तव्हां पूरी इंसानियत जा कातिल आहियो। छाकाणि हिकु इंसान जी क़त्ल पूरी इंसानियत जी क़त्ल आहे। तंहिंजे करे उमरकोट जा रहवासियो, ही धरती
मिस्किन जहान खान खोसो जी धरती आहे। हिते अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे तंहिंजे करे असां तव्हांखे ख़बरदार था कयूं। अञा बि तव्हांखे जीअं गुलाम सभा चयो त मौक़ियो अथव, जेकर हीउ मौक़ियो तव्हांजे हथनि मां निकिरी वियो न त यकीन ॼाणियो तव्हां कंट्रोल कोन करे सघंदव। तंहिंजे करे कातिलनि खे गिरफ़्तार कयो ऐं उन्हनि जे सामने खे गिरफ़्तार कयो त सज़ा ॾियणु कोन्हनि जो कमु आहे। हेॾा पोयां चूंडियूं पियूं लॻनि, टाइम बि कोन्हे, हिननि जो बि ॾोह कोन्हे, ॿिया बि मुंहिंजा मुक़रर आहिनि। दिलि